सांगड़ रिपोर्ट ज़फरुल्लाह लगारी तालीम परायो सिंध संवारियो जेनवान हेठ तालिक के खपर जे गोठ रानो खान लगारी भंबरी में साईं बख्श लगारी की मेज़बानी में सिंधी सकाफ़त जो ॾियारो मल्हायो वियो। इन मौके ते फनकार उस्ताद सूमर लगारी, अख्तर अली लगारी, नूर मोहम्मद लगारी, गुलाम मुस्तफ़ा लगारी, इम्तियाज़ अली लगारी, अब्दुल लतीफ़ लगारी, अमजद लगारी ऐं ॿियनि पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो करे ख़ूब दाद वसूल कयो ऐं महफ़िल में वेठल माण्हुनि खे झूमण ते मजबूर करे छॾियो। इन मौके ते सईद अब्दुल्ला शाह बुखारी, अली अकबर जुड़ेजो, मोहम्मद हयात ख़ासकेली, जाम मिठा खान राजड़, फिदायार मोहम्मद शर, शाहिद चांडियो, ज़फरुल्लाह लगारी, साईं बख्श लगारी ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असांजी सिंध जी सकाफ़त सवे साल पुराणी आहे। सिंध जी असल सकाफ़त जंहिंमें ॿोली, राग, ढोर ऐं गुजारत हुनर, रहणी खहिणी, रांदियूं, वेस, अदब, इख़लाक़, कचेरियूं इहे असांखां हमेशह लाइ ख़त्म थी रहियूं आहिनि, जंहिंखे उजागर करणु असां सभिनी जो फ़र्ज़ु आहे। जेकॾहिं न त इहा असांजी सकाफ़त हमेशह लाइ मिसारजी वेंदी। शिकार जो नीले अंदर में नुकर हयो खजानो पाण साईं साओ कर सिंध के दूर कर दुख साईं कर सुख सभरी ते साधक चवे। मुंहिंजो नालो अब्दुल्ला शाह आहे। असांखे पाड़े में इहे प्रोग्राम ॿुधोसीं आया आहियूं, ॾाढो ख़ुशि थी आहे ऐं सिंधी सकाफ़त जो प्रोग्राम आहे। माशाअल्लाह असांखे इनखे ज़िंदा रखणु खपे, नौजवाननि खे इन जी तालीम तरबियत ॾिजे, अॻिते हीअ हलंदो रहे। में ॿारनि खे दाख़िल कराइनि ऐं अजरक टोपी जो प्रोग्राम बि मल्हाइनि, सिंधियुनि सां गॾु साथ ॾियनि, हिक ॿिए खे प्यार मोहबत ऐं अमन सां रहनि, सुकून सां रहनि इंशाअल्लाह। हीअ सिंध सकाफ़त असांजो प्रोग्राम आहे, असां हर साल मल्हाईंदा आहियूं ऐं मल्हाइण बि खपे। ऐं हीअ सिंधी प्रोग्राम आहिनि त सिंध सकाफ़त असांजो जान आहे, असां मल्हाईंदा आहियूं ऐं मल्हाईंदा रहंदासीं। हिन क़ौमी न्यूज़ जा तमामु थोराइता आहियूं जो असां वटि हर साल वांगुरु कही आया ऐं हिन ॻोठ में हर साल असां हीअ एकता ॾींहुं तमामु वॾे शौक़ सां मल्हाईंदा आहियूं। असांजो इन पैगाम आहे त सभु पूरे पाकिस्तान खे, सिंध वासियुनि खे त पंहिंजे बचनि खे पढ़ायो, इल्मु पढ़ायो ऐं तंहिंखां पोइ